4 मार्च 1967 अधु सदीअ खां वधीक वक़्तु गुज़री वियो। अॼु उन तहरीक जा कुझु हीरा हिते मौजूदु आहिनि, उहे पंहिंजो अहवाल ॿुधाईंदा। ऐं मां ॾाढी दिलचस्पी सां पढ़ियो मसूद नूरानी साहिब जो मज़मून, जंहिंजे लाइ उन किताब जे लाइ मां मुबारकबाद ॾींदसि एजाज़ साहिब खे, जेको शायदि हलियो वियो आहे, जेको उन सहेड़ियो आहे त जंहिं ज़माने में तव्हां सभु मुख़्तलिफ़ यूनियन्स में आया हुयो, मुंहिंजो बि तव्हां नालो लिखियो आहे, त गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज में मां बि जनरल सेक्रेटरी हुयसि। पर अॼु जेतिरी असां औरतुनि जी हिते मौजूदगी आहे, शायदि उन तहरीक में बि एतिरी ई मौजूदगी हुई। ॻाल्हि असां माज़ीअ जी ज़रूरु कंदासीं, छो त उन खां सवाइ तव्हांजो सिलसिलो जुड़े कोन थो, पर उहे जुज़ियात कोन ॿुधाइबा त कीअं थियो, लठियूं कीअं खाधऊं, जेल में कीअं थिया। 2-3 शयूं सम्झण जूं आहिनि उहे त इहा शायदि पहिरीं तहरीक हुई जेका खुली तरह सां माण्हुनि रियलाइज़ कयो, ऐं उहो शागिर्दनि, ऐं शायदि उहा बि अनकॉन्शियसली, एॾी शऊरी कोशिशि कोन हुई, पर कुझु वाक़ियात अहिड़ा थी पिया जिन ब्यूरोक्रेसी खे ऐं शागिर्दनि खे साम्हूं आणे बीहारियो। ऐं ब्यूरोक्रेसी बि उहा जंहिंजो तालुक़ु सिंध सां कोन हुयो। असां कॉलेज में पढ़ूं पिया, 2-3 नाला असां रोज़ु ॿुधंदा हुआसीं, कमिश्नर मसरूर हसन, कमिश्नर मसरूर हसन, इहे नाला ॿुधबा हुआ। यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हसन अली अब्दुर्रहमान। थींदो इहो आहे त जॾहिं का तहरीक शुरू थींदी आहे त मुहरिक भली थोरो हुजे, नंढड़ो हुजे, हिकु चिणग वांगुरु उथंदी आहे, पर पोइ आहिस्ते 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 उहा बंभट थी वेंदी, ऐं उन मां ई वरी कुझु शयूं साम्हूं ईंदियूं आहिनि। हिन तहरीक जो सिलसिलो इहो थियो त उन्हनि खे जी अॻुवाणी कंहिं सियासतदान कोन कई, न को कंहिं वॾे नाले वारे माण्हूअ कोन कई, पर शागिर्दनि जो, बाशऊर शागिर्दनि जो, जज़्बाती शागिर्दनि जो हिकिड़ो गिरोह हुयो, हिकिड़ो ग्रुप हुयो, जंहिं उन्हनि ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो, जिन सम्झो पिए त वाइस चांसलर खे कमिश्नर दाबा थो ॾिए पियो, उन जी पहुच प्रेसिडेंट ताईं आहे, वाइस चांसलर जी कोई नथो ॿुधे पियो। स्टूडेंट्स इन हद ताईं त केरु हुजे, ऐं अजीब ॻाल्हि हुई त सिंडिकेट जो मेंबर कमिश्नर हुजे, एकेडमिक काउंसिल अहिड़े नमूने जी ठहियलु हुजे। माना तव्हां इहो सोचो त 1 यूनिट जे ज़माने में ब्यूरोक्रेटिक इन्फ्लुएंस केतिरो हुयो। अॼु ब्यूरोक्रेटिक इन्फ्लुएंस जो हाल इहो आहे जो सभई सेक्रेटरी 20 ग्रेड जा हुजनि, 21 जा, 22 जा, सियासतदाननि जे अॻियां हथ ॿधो ॿाढा बीठा आहिनि। ऐं उहे केरु आहिनि? उहे माशाल्लाह माशाल्लाह घणो करे सभु सिंधी आहिनि। तव्हांजा हुक्मरान केरु आहिनि? मुबारकूं हुजनिव, सभु सिंधी आहिनि। उन ज़माने में इहो हिकिड़ो फैक्टर त कमु करे पियो त इहे जेको कमिश्नर आहे सो मुंहिंजो हम ज़बान कोन्हे, इन करे असांखे ईअं थो करे। अॼु असां कंहिंजे ख़िलाफ़ु उथी बीहूं? अॼु त सभु धरतीअ धणी आहिनि, अॼु त सभु असांजा वारिस आहिनि, अॼु त सभु असांजा ठेकेदार आहिनि, हिन ज़मीन जा वारिस आहिनि। पोइ अॼु छो नथा उथी बीहो इन्हनि ज़्यादतियुनि जे ख़िलाफ़ु? हिन तहरीक में हिकिड़ी शइ सभिनी खां वधीक जेका साम्हूं आई उहा इहा हुई त शागिर्द त साम्हूं आयो, पर हिकिड़ो जेको कॉन्सेप्ट पैदा थियो उहो इहो हो त सिंध जो ॼण त हिकिड़ो मिडिल क्लास साम्हूं पिए आयो। उहो मिडिल क्लास जेकॾहिं इहा उनजो तसलसल हुजे हा, हुननि जी हिमत अफ़ज़ाई थिए हा, त इहो मिडिल क्लास अॼु तव्हांखे असेंबलियुनि में वेठल नज़र अचे हा। पर बदकिस्मतीअ सां ईअं न थी सघियो। इवन तव्हांजो उहो लीडर ज़ुल्फ़कार अली भुट्टो, जंहिं अवाम जी ॻाल्हि कई, जॾहिं उहो सियासत में आयो त हिकिड़ो ॻोल्हे उन बि जागीरदार, सरमायादार, जंहिंखे अॼुकल्ह असां सभु चऊं था दी इलेक्टेबल्स,
जेके पाण चूंडिजी अचनि, जिन वटि वॾमाण पाइप हुजे, जंहिंमां माण्हू मुतासिर थियनि, साईं वॾो जागीरदार आहे। ओहो हो वाह 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 वाह। अॼु असांजे आम माण्हूअ जो आइडियल केरु आहे? को पढ़ियल गढ़ियल माण्हू कोन्हे। उनजो आइडियल केरु आहे? जेको 4 व्हील जीप में थो वेहे, जंहिंजे पुठियां हिकिड़ी ॿी वीगो हुजे, जंहिंमें 6 ॼणा बंदूकूं खणी वेहनि, लीडर साहब अॻियां हले ऐं माण्हू चवनि परे परे पोश 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 पोश। हर माण्हू तव्हांजो नंढे खां नंढो माण्हू, विचोलो तबिको, पढ़ियल ॻढ़ियल तबिको, उहो थो थियणु चाहे। तव्हांजो आइडियल इहो आहे। हिन सरज़मीन जी ॻाल्हि थी कजे, इहा शइ मां हमेशह चवंदी रहियसि, असां अज़ीम क़ौम, असां क़दीम क़ौम, मोहन जो दड़ो असांजो, ठीकु आहे साईं, वीचारा मोहन जे दड़े वारा मरी विया, खाॼी विया, तव्हांजे लाइ रोटी पाणी जो बंदोबस्तु करे विया, उतां ॿाहिरों माण्हू अचनि, तव्हांखे अचे ॾिसनि ऐं तव्हांखे सलाम कनि, पर तव्हां छा कयो? तव्हां इहो कयो जो मोटर साइकिल खणी तव्हां स्तूपा जे मथां चकर हणंदव त इहो जेको बीठो आहे इहो रही वञे। मां इन खे पंहिंजी ॻाल्हि खे हिते अचे घणो तकरीर न कबी, रुॻो मां इहो चवंदसि त कल्हो को ऐं टियों को, अॼो को, सुभाणे कल्ह टियों ॾींहुं जेको गुज़रियो ऐं सॼो हफ़्तो जेको गुज़रियो आहे सेनेट जे चूंडुनि जो, इहो असां सभिनी जे लाइ आईनो आहे। सेनेट जूं चूंडूं, उन ते हेॾो ममण, उन ते हेॾी वठ वठां, इहो इन खां वधीक ॿुॾी मरण जो को मक़ाम कोन्हे। टेलीविज़न ते क्लिप्स था अचनि, ॻाल्हियूं थियूं अचनि, माण्हू एडमिट था कनि, हा हा त मां त हुयुसि, मां त ॿुधो पिए, मां त सम्झायो पिए, त जेकॾहिं हीअं थिए त पोइ हीअं कजांइ। ऐं बाज़ अमीर वज़ीर था चवनि, बाबा भाइयों का काम तो मेरे ज़िम्मे है, वो तो मेरी जिम्मेदारी है, 10-10 करोड़ तो आपको वैसे ही मिलेंगे, 5 करोड़ तो वैसे ही आपका अपना होगा, 5 करोड़ से करवा लेना 2-4 काम। दिस इज़ योर हुक्मरान। ऐं असां स्पेशली, आई एम सॉरी टू से, पढ़ियल गढ़ियल तबिको, विचोलो तबिको, सभु उन्हनि जे पुठियों मूंखे चङी का पोस्टिंग मिले, मूंखे चङी का कुर्सी ॾियो, मां फलाणे वज़ीर जे पुठियों जॾहिं हे कैमराऊं बीहनि त मुंहिंजी शिकिल नज़र अचणु खपे, मां बीठो आहियां, मां वेझो आहियां, मूंखे ॾिसो, ऐं सुभाणे तव्हां कंहिं ऑफिस में वञो त ॿुधायो त मुंहिंजो हीअ असर रसूख़ आहे। इहा तव्हांजी ज़हनियत आहे, इहा तव्हांजी सोच आहे, इहा तव्हांजी ख़्वाहिश आहे, त तव्हां कहिड़ी सिंध जी सुधारण जी ॻाल्हि था कयो। 4 मार्च वारनि पंहिंजो कमु कयो बग़ैर कंहिं मनसूबाबंदीअ जे। नाउ दिस इज़ वन थिंग दैट यू हैव टू नो, कोई मनसूबाबंदी कोन हुई, इट वॉज ऑल स्पॉन्टेनियस, जज़्बो हुयो। तव्हां मसूद नूरानी साहब जो मज़मून पढ़ो, तव्हां हुन हिकु हिकु शइ रखी आहे। रफ़ीक सफ़ी जॾहिं वञे थो, हलूं था पीर साहब ॾे, उहो वॾो बासर आहे, उहो असांखे ज़रूरु हिन मुसीबत मां कढंदो, ऐं जॾहिं उते वञी पहुचनि ऐं चवनि त पीर साहब त सां गॾु हलियो वियो हैं, ऐं हू ही चेंजिस हिज़ माइंड, हुन चयो बाबा राइटिस्ट अप्रोच असांखे कोन खपे। वॉट इज़ दिस? जेके बासर तव्हां सां नथा बीह सघनि, मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो। असां पंजाबियुनि खे गारियूं ॾियूं, असां कंहिंखे बि गारियूं ॾियूं, सभिनी खां वधीक उहे गारियूं खाईंदा आहिनि, पनाहगीर गारियूं खाईंदा आहिनि। सिंधी स्कूलनि में पढ़ाइण वारो मास्तर केरु आहे? पंजाबी आहे। सिंधी मास्तर खे अपॉइंट करण वारो ऑफिसर केरु आहे? सिंधी ऑफिसर खे अख़्तियार ॾियण वारो वज़ीर केरु आहे? उन वज़ीर खे वरी वधीक अख़्तियार ॾेई सभु अख़्तियार पाण वटि वठण वारो वॾो वज़ीर केरु आहे?
ऐं वरी वॾे वज़ीर खां सभु अख़्तियार वठी पाण वटि रखण वारो अदो ऐं अदी केरु आहे? हर कंहिंखे हक़ आहे त पंहिंजो पॉलिटिकल आइडियोलॉजी रखे, वोट ॾिए, पंहिंजी मर्ज़ीअ जो वोट ॾिए, पर जेको उन वोट जे लाइ मंशूर हू तयारु था कनि, इहो त तव्हां पंहिंजो हक़ पाण वटि रखो त उन्हनि खां पुछो त हिन मंशूर जो छा थियो? छा सिर्फ़ु उहो इलेक्शन कमीशन वटि मंज़ूरीअ जे लाइ ॾियणो पवंदो या तव्हां उन ते अमल बि कंदव? जॾहिं तव्हां वोट सां गॾु पंहिंजा सभई हथ कपराए वेही था रहो त उन खां पोइ महिरबानी करे रिड़ियूं न कयो। ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे, तव्हां कुझु न ॾिसो, हिकिड़ी रुगो झाती पाए रखो, ॾिसो तव्हांजे इन ऐवाननि में वेठो केरु आहे। इहे मुदबिर, इहे आला अकुल रखण वारा, जिन खे पूरी एजेंडा पढ़णु कोन थी अचे। आई एम टेलिंग यू, मां इन असेंबलीअ में 5 साल रही आहियां। जंहिंखे एजेंडा पढ़णु कोन थी अचे, जंहिंखे इहा ख़बर न आहे त सवाल कीअं पुछिबो आहे, जंहिंखे इहा ख़बर न आहे त पॉइंट ऑफ ऑर्डर ते केॾी महिल उथिबो आहे, उनजो हैसियत तव्हां ॾिठो त चवनि पिया त तारीख़ में अहिड़ियूं गंदियूं गारियूं ऐवान में कंहिं न ॿुधियूं न ॾिनियूं जेके कल्ह टियों ॾींहुं सिंध असेंबलीअ में थियूं। चवण जो मतिलबु इहो आहे, 4 मार्च आई वई, गुज़री वई, अधु सदी गुज़री वई, असां पोढ़ा थी वियासीं। असांजा हे सभु माण्हू जेके उन महिल उन तहरीकुनि में शामिल हुया, उहे अॻिते हली बि प्रैक्टिकल माण्हू साबित थिया। उन्हनि कंहिंखे ब्लैकमेल कोन कयो, उहे सभु प्रैक्टिकल हुया, सभु पंहिंजे धंधे धाड़ीअ सां लॻी विया, सभु वॾा वॾा वकील थी विया। कामिल राजपत सेक्रेटरी हेल्थ बि थी वियो। इहे सभु नाला जेके तव्हां जिन खे हुननि लिखण वारे सलाम पेश कयो, यूसुफ लकारी, मसूद नूरानी, मुजीब पीरज़ादो, यूसुफ टालपुर, फज़ुल सुलेमान काज़ी साहब, फज़ुल्ला कुरैशी, डॉक्टर सुलेमान शेख, अमानुल्ला शेख, डॉक्टर कामिल राजपर, डॉक्टर ग़ुलाम मुर्तज़ा भुरगड़ी। कहिड़ो हिकिड़ो माण्हू आहे जंहिं ते तव्हां आङुर खणंदव त हिन गीदी कई? सभु पंहिंजे मक़सद सां वाॻियल रहिया ऐं कमु करे ॾेखारियऊं। हुननि पंहिंजो कमु करे छॾियो, हुननि हिकिड़ो मिसाल करे ॾेखारियो। उन ते तव्हां इहा चओ मनसूबाबंदी कोन हुई, रुगो हिकिड़े माण्हू खे बचाइण जे लाइ निकिता, रुगो वाइस चांसलर खे बचाइण निकिता। हिकिड़ो कॉज़ हूंदो आहे, हिकिड़ो सबबु हूंदो आहे जेको पोइ वधंदो वेंदो आहे। तव्हां जे साम्हूं अॼु वॾो गंभीर सबबु आहे। तव्हांजे बचनि जे लाइ ज़मीन तंग पई थिए। तव्हांजे बचनि जा वसीला कोन्हनि। तव्हांजी नौकरियूं तव्हांजे मेरिट ते तव्हांखे कोन मिलंदियूं। तव्हां कर्ज़ वठो, ज़ालुनि जा ज़ेवर विकिणो, तव्हां इन्हनि जे वाठनि खे वञी मिंथूं कयो, अधु तुंहिंजो अधु हुनजो, ऐं पोइ तव्हां नौकिरी वठो ऐं वरी तव्हां माशाअल्लाह ख़ैर सां उन नौकिरीअ ते वरी ॿिए कंहिंखे विहारियो, उहो तव्हां वीज़ा ते हलिया वञो। दिस इज़ द साइकी टुडे। तव्हां इन्हनि शयुनि खां आज़ाद न आहियो। रुगो सेमिनार ॿुधण वारा आज़ाद कोन्हनि। तव्हां सभिनी ते हिकिड़ी ड्यूटी आहे, मूंखे करिणो छा आहे। ऐं जेकॾहिं इहो तव्हां अॼु नथा सोचो त विसारे छॾियो त सुभाणे तव्हांजी मदद लाइ ॿियो कोई ईंदो। दिसंबर में अजरक टोपी ॾींहुं भली अचे, तव्हां नची 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 चीसाड़ा थी किरी पओ ऐं ॿिए ॾींहुं विसारे छॾियो त असां कुर्बान था थियूं अजरक टोपीअ ते। इज़ दिस योर एम? इज़ दिस वॉट यू आर लुकिंग फॉर? वॾो मंज़िल अथव, वॾी मंज़िल अथव ऐं ॾुखी मंज़िल अथव। अखि न पटींदव त सुभाणे तव्हांखे को पुछण वारो कोन हूंदो। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जनाब सदर मसूद नूरानी साहब ऐं समूरा मोज़िज़ अॻवान, दानश्वर, भेनरूं, भाइर, दोस्तो साथियो,
ऐं थोरा मुख़्तसिर जेके मूंखे एतिराज़ वारियूं शयूं आहिनि, मसलन दोस्तनि चयो त माज़ी सां चोटा न पिया हुजो। माज़ी कोन्हे त पोइ मुस्तक़बिल जी कहिड़ी तलाश आहे, छाजे लाइ तलाश आहे? माज़ी क़ौम जा प्राइड हूंदा आहिनि, छाजे लाइ माण्हू पंहिंजे हीरोज़ खे यादि कंदो आहे, छाजे लाइ पंहिंजूं क़दीमी तारीख़ूं जॻहियूं संभाले रखंदा आहियूं। मुंहिंजे दड़े खे छो असांखे एतिराज़ आहे त हीअं तबाह न थियणु खपे, रनीकोट छो न हुजे, हैदराबाद किले ते छो कब्ज़ो आहे। ईअं जेके बावकार क़ौमूं हूंदियूं आहिनि ऐं ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजे माज़ी खे तमामु शानदार तरीक़े सां यादि कंदियूं आहिनि ऐं ज़िंदा रखंदियूं आहिनि। त इहो जेको स्वीपिंग रिमार्क्स आहे त माज़ी ख़तमु करे छॾियो, विसारे छॾियो, पोइ त मुस्तक़बिल जी का बि जॻह, का बि इमारत तामीर नथी थी सघे। नंबर 1। ऐं 4 मार्च जे हवाले सां 1970 जो ज़मानो, मुंहिंजो जनमु 1962, मुंहिंजी उमिरि 5 साल हुई, मूंखे त ख़बर कोन्हे छा थियो। ऐं 69 में असां पहिरें ॿिए दर्जे में हुआसीं त उन ज़माने में अयूब कुतो हाय हाय जा नारा असांजे स्कूलनि में नौजवान कॉलेजनि जा ईंदा हुआ। अयूब कुतो हाय हाय जा नारा हणंदा त असां बि उनजे पोयां निकिरी पवंदा हुआसीं त ॾिसूं छा आहे। पोइ ईअं इहो सिलसिलो ख़बर पई त को अयूब ख़ान आहे, को मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर आहे, ज़ुल्म पियो करे सिंधनि सां, ही पियो करे, फलाणो पियो करे। इन तरीक़े सां इब्तिदाई शऊर जा जेके सियासी शऊर जी जेका आहे असांजे सम्झ में, उहे नंढा नंढा तिरविरा उन्हनि जनम वरितो। हाणे उन हवाले सां इहो आहे त मां जॾहिं कॉलेज जे ज़माने में हुअसि, हाई स्कूल या कॉलेज, 78 में मूं मैट्रिक कई, 80 में असां कॉलेज कयो इंटरमीडिएट। त उन ज़माननि ताईं जॾहिं असां क्लासुनि में हूंदा हुआसीं त उन्हनि ज़माननि ताईं अहिड़ा लेक्चरर हूंदा हुआ। 4 मार्च जो ॾींहुं हूंदो त ख़ुसूसी पीरियड वठंदा हुआ ऐं जेके बि असांजा हम क्लासी दोस्त साथी क्लास जा हूंदा, उन्हनि खे 4 मार्च जी जदोजहद, उन्हनि जे हीरोज़, उनजे कमकार, कमिश्नर मसरूर ऐं अयूब ख़ानी आमरे जा जेके बि हुआ, हू उन ते लेक्चर कंदा हुआ बाक़ाइदे क्लासनि में। पंहिंजे ईंदड़ नसलुनि खे यादि कराईंदा त 4 मार्च जो वाक़ियो छा आहे। ॿियनि हंधि अलाए थींदो या न थींदो हुजे, पर मां बुनियादी ठटे जो आहियां ऐं इन जे करे उते उन ज़माने में सोशल एक्टिविज़म ऐं सियासी एक्टिविज़म वधीक हो। त असां वटि अहिड़ा उस्ताद हूंदा, लेक्चरर, ऐं पोइ ईअं ई गाए बगाए हू पिया पंहिंजी कचहरियुनि में अयूबी आमरे जे ख़िलाफ़ ऐं सियासत जूं ॻाल्हियूं वग़ैरह पिया ॿुधाईंदा हुआ। त इन जे करे असांजी जेका नसुल आहे, असांजी जेका जनरेशन आहे, उहा जनरेशन मजमूई तौर सिंध परस्ती, मार्शलाई आमरियतुनि जे ख़िलाफ़ ऐं जमहूरी हलचल में भरपूर हिसो वठंदड़ रही आहे। ऐं इन ई ज़माने में शागिर्द लीडरशिप जेका सिंध खे मिली आहे, उहा उन ई ज़माननि में मिली आहे जो असां यूनिवर्सिटियुनि मां पढ़ी पंहिंजे सियासी सफ़र खे तय करे ऐं तालीमी सफ़र खे तय करे असां पंहिंजे सियासी सफ़र जो आगाज़ कयो। उन दौर जी 1904 मार्च जे शागिर्दनि ऐं असांजे ज़माने जी क़यादत में जेको फ़र्क़ु आहे त 4 मार्च जे ज़माने में जेका शागिर्द क़यादत हुई, शागिर्दनि जा लीडर उहे हूंदा जेके पंहिंजे तालीमी कैरियर में पोज़ीशन होल्डर हूंदा हुआ, बावकार शागिर्द हूंदा हुआ ऐं पोज़ीशन होल्डर्स हूंदा। स्टूडेंट यूनियन हूंदियूं हुयूं त स्टूडेंट यूनियन जे करे हू पंहिंजे शागिर्दनि खां वोट वठी कॉलेज जी जेका बि यूनियन, स्टूडेंट यूनियन जी बॉडी, उन जा चूंडियल नुमाइंदा हूंदा हुआ। औरतुनि ऐं मर्दनि में बराबरि तरह जा मक़बूल नुमाइंदा हूंदा हुआ। जॾहिं असांजो ज़मानो आयो, उहो अयूबी आमरे जो ज़मानो हो। उन वक़्तु 4 अदड़ियूं, अख्तर बलोच, सुरिया मखदूम, सुरिया सोज डिप्लाई वग़ैरह, 4 अदड़ियूं बुख हड़ताल ते वेठियूं। सॼे पाकिस्तान में जेको आहे जय जयकार थी वई। माफ़ कजो, ताड़ियुनि खे छॾे ॾियो, ताड़ियुनि जे ख़िलाफ़ आहियां।
जय जयकार थी वई। साईं मुंहिंजा 4 मार्च में दोस्त निकिता, मज़ामत हुई हिकिड़ी, तालीम जे ख़िलाफ़ हिकिड़ी साज़िश हुई। मसूल कमिश्नर हिकिड़ो नसुल परस्त कमिश्नर हो, जिन जो इरादो इहो हो त ही सभु जेके ॼामशोरे जा तालीमी इदारा आहिनि, इन्हनि तालीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि खे डिस्करेज कजे ऐं ॿिया जेके बि ग़ैर सिंधी शागिर्द आहिनि उहे वधि खां वधि पढ़ी सघनि ऐं सिंधियुनि शागिर्दनि जी कीअं सोड़ ऐं रसा रोक कजे। त उन ज़माने जा स्टूडेंट्स जेके हुआ उहे बावकार, पंहिंजे कैरियर में शानदार ऐं उन्हनि जे किरदार ते के सवाल कोन हुआ, इन करे हू मक़बूल हुआ। ऐं वरी असांजो जेको ज़मानो आहे हू अयूबी आमिरियत हुई। असां जॾहिं ज़माने में आया आहियूं त उहा ज़िया जी आमिरियत हुई। जॾहिं यूनिवर्सिटी में असां हुआसीं त ज़िया आमिरियत हुई, बदतरीन आमिरियत हुई। अॻे जेकॾहिं इमाम यूसुफ खे, मसूद नूरानी खे 2 लठियूं लॻियूं, कंहिंजी बांह टुटी, कंहिंजे मथे में पथर लॻो, जेल विया, उहो तारीख़ जो हिकिड़ो सो यादगार वाक़ियो बणिजी वियो। ऐं जनरल ज़िया जे ज़माने में शागिर्दनि खे गोलियूं हणी टोड़ी फाटक ते शहीद कयो वियो। अलाह जे हज़ारा शागिर्द हुआ जेके आहिनि पंहिंजे पुठियुनि ते कोड़ा खाईंदे ऐं पंहिंजे जिस्मानी समूरी सघ ऐं ताक़त खां महरूम थी विया। उन्हनि जा तालीमी कैरियर तबाह थी विया, रेस्ट्रिकेट थिया। मां सम्झां थो कंहिंखे बि यादि कोन्हनि। त हर वक़्तु ऐं हालतुनि जो पंहिंजी पंहिंजी तक़ाज़ा ऐं पंहिंजी पंहिंजी घुर्ज रहे थी ऐं माण्हू उन हिसाब सां पंहिंजो पंहिंजो तारीख़ में किरदार अदा कनि था। बदकिस्मती इहा आहे त सिंध में असां वटि को बि तारीख़ नवीस कोन्हे। असां जा दरबारी आहिनि। मां कंहिंखे वणा थो मुंहिंजे लाइ हेॾो वॾो किताबु लिखी छॾींदा, मां नथो वणा त मां हिकिड़े टुटके में बि शामिलु कोन हूंदुमि। या सरकारी आहिनि, जेका सरकार तारीख़ में हमेशह हक़ परस्त, आज़ादी पसंद, जोधा, जवान जेके बि हूंदा आहिनि उहे सरकार जी नज़र में गुंडा, चोर, लोफर, बदमाश हूंदा आहिनि। त इन तरह सां या सरकारी तारीख़ नवीस आहिनि या दरबारी आहिनि। पर हक़ीक़ी सिंध खे इन ॻाल्हि जी वॾी ज़रूरत आहे त सिंध जी तारीख़ कीअं लिखी वञे, कीअं महफ़ूज़ कई वञे ऐं ईमानदाराना तरीक़े सां उनजो एनालिसिस करे ईंदड़ नसुलनि खे कीअं पहचाइजे। इहो वॾे खां वॾो मसइलो आहे। इहो वरी दानशवरनि खे सोचण जी ज़रूरत आहे, जेके असांजा दानशवर साहिबान आहिनि उन्हनि खे सोचण जी ज़रूरत आहे। पर इन सॼी बेरहमी में मां पंहिंजी पूरी ज़िमेवारी सां चवां थो त उन ज़िया आमिरियत में असां सिंध में उहे लीडर बि ॾिठासीं जिन खे पंहिंजो माउ पीउ पंहिंजो पुटु चवंदे शर्म महसूसु करे उहे बि लीडर थी यूनिवर्सिटी में हुकमरानी कंदा। जंहिंखे पंहिंजो पीउ पंहिंजो पुटु सॾण ते शर्म महसूसु करे, पर यूनिवर्सिटी में तमामु वॾा शानदार क़िस्म जा लीडर हुआ, दाबा हुआ, फलानो हो, इन क़िस्म जी बि सूरत हाल हुई। त हाणे सवाल इहो आहे त ही साज़िश जेका सिंध जी तालीम खे तबाह करे हिकिड़ी अयूबी आमिरियत मसरूर कमिश्नर खे विहारियो, ॿी आमिरियत जेका आहे उन जनरल ज़िया जी आमिरियत मेजर जनरल सईदुद्दीन काज़ी खे हैदराबाद जो DMLA करे अची यूनिवर्सिटी में गुंडनि जी फ़ौज विहारे छॾियो। असां ऐं तव्हां 80 त सभु उहे ॿाहिरिनि जा शागिर्द हुआसीं जिन खे माउ पीउ अलाह जे केतिरो रातियूं पोरियो करे, ओजागा करे, राति जो सिलाई मशीनूं करे ऐं ईद जे ॾींहुं बि पंहिंजे लाइ नओं जोड़ो न सिबाईंदा, 5-5, 10-10 रुपया लिकाए रखंदा त असीं पंहिंजे पुट खे डॉक्टर ठाहींदासीं, उनखे पढ़ाईंदासीं। उन ख्वाबनि जी तामील लाइ असांखे माइटनि पढ़ाए महिनतूं पोरिया करे यूनिवर्सिटी मोकिलियो त असां वेंदासीं यूनिवर्सिटी, डॉक्टर थी ईंदासीं ऐं उन जी ज़िंदगी जो कारवंवार तब्दील थींदो। हू को सुठो ॾींहुं ॾिसंदा ज़िंदगी में। पर जॾहिं उन यूनिवर्सिटी जी मुसीबत में फाथासीं अची त असां त अची ज़िलत में फाथासीं। 4 गुंडा अचनि, कंहिंखे गले खां झले पकिड़े खणी वञनि ऐं कंहिं बि छोकिरे खे रेप करे छॾनि, न्याणी खे अगवा करे वञनि, जेको वणेनि उन सां तादी करे छॾनि। कॉलेजनि में रोज़ शागिर्द मथा फाड़े ऐं बीठा हुजनि। मंज़ूर पंवर साहिबु उन्हनि ज़माननि जो मेरान यूनिवर्सिटी जो उस्ताद हो, उनखे ख़बर त असां LMC जी कहिड़ी ज़िलत मेजर जनरल सईदुद्दीन काज़ी जे ज़िलतुनि अज़ाबनि में गुज़ारी
त पोइ छा कजे? पढ़ाई छॾे वञिजे, सरेंडर करे छॾिजे, या पंहिंजे तालीम जे हक़ लाइ उन्हनि सभिनी गुंडनि, रहज़ननि, बदमाशनि जी मज़ामत करे पंहिंजे तालीमी इदारनि खे साफ़ कजे। असां क़ुर्बानी ॾिनी पंहिंजे कैरियर जी। असां सफ़ारशी पास त कोन आहियूं असांजे ज़माने जा, असां सफ़ारशी पास कोन आहियूं। माउ पीउ पोरियो करे करे गिरा गिरा मानी जो करे डॉक्टर कयो, कंहिं ॿिए डॉक्टर वांगुरु फिज़िशियन सर्जन थी सघे थो। असांजे नसीब में बि कार बंगलो डिफेंस में थी वञे हा, पर उहे इलाही हिकिड़ी नस्ल उन ज़माने जी 82-83 खां वठी हिकिड़ी शागिर्दनि जी हिकिड़ी जनरेशन जंहिं 5 साल पूरा उन मज़ामत खे मुंहुं ॾिनो। उन्हनि गुंडनि न्यू सिंधी स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन, नालो न्यू सिंधी स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन, ऐं कमु इहो त तालीमी इदारनि खे तबाह करे, शागिर्दनि खे मारे कुटे, जनरल ज़िया जे झंडे खे उते झूलाए ऐं हितां सभु GSN जी क़ौम परस्ती जी, वतन परस्ती जी तहरीक खे ख़तमु करणो। उहा मां सम्झां थो ही जेके बि असांजा अछे मथे वारा वेठा आहिनि, अदियूं वेठियूं आहिनि, या ही नौजवान वेठा आहिनि, उनखे ख़बर ई कोन्हे त का NSSO बि हुई, को गुंडागर्दी जो राज बि आयो, को तहरीक हली, मज़ामत हली। पोइ छा थियो? जेकॾहिं डॉक्टर कादिर मक्सी विढ़ंदो त को मूंसां मोहबत कंदड़ वारनि कंहिं 82-83 ज़माने में लिखी छॾियो मुंहिंजे नाले सां त चे गवेरा ऑफ सिंध, ऐं कंहिं अमन पसंद माण्हू दीवार ते लिखी छॾियो त ही गुंडा लोफर बदमाशन। हर माण्हू पंहिंजी अख सां शयुनि खे एनालिसिस कंदो न साईं। ज़रूरी कोन्हे त जेको शागिर्द, जेका न्याणी हुते तालीमी इदारे में पंहिंजी इज़त बचाइण में परेशान हुजे, उनखे जॾहिं तहफ़ुज़ मिले त उहा त असांखे पंहिंजे अखियुनि ते विहारे अलाए छा छा सम्झंदी। पर हिकिड़ो महलनि में रहंदड़ हिकिड़ो शहज़ादो जेकॾहिं उनजे कन ते को ठका पवे, को डिस्टर्बेंस थिए, त उहो लिखंदो त भाई गुंडा बदमाशनि तालीमी इदारनि खे तबाह करे छॾियूं, तालीम तबाह करे छॾियूं। ऐं पोइ उहा सॼी ज़िंदगी जो सिलसिलो हा न में तालीमूं तबाह थियूं, बर्बाद थियूं। जमा इस्लामी जा थंडर स्क्वाड आया, भुटे साहब जी सपाफ आई, उन्हनि गुंडनि जूं फ़ौजूं तबाह कयूं, जनरल ज़िया या NSSO आंदी। इन भोगुराम में भोगींदे भोगींदे अॼु जेकॾहिं कराची, हैदराबाद, कराची जे DMC में, कराची यूनिवर्सिटी में इसाक बलोच साहब वेठो आहे। USM यूनाइटेड स्टूडेंट मूवमेंट हूंदी उन ज़माने में, जेके प्रोग्रेस इलाही सारा हिते दोस्त वेठा आहिनि उन ज़माने जा। जी हासिल बिज़न जो साहब उस ज़माने में सदर थे, त ही जेके थंडर स्क्वाड जा मुक़ाबिला करे NED में, ड्रो मेडिकल कॉलेज में, SMC में जेके गुंडनि जूं फ़ौजूं हुयूं, उन्हनि जो मुक़ाबिलो करे अॼु तुंहिंजा ऐं असांजा ऐं मुंहिंजा ॿार जेके अॼु यूनिवर्सिटी कॉलेज में जेको अमन सां पढ़नि था, उहो अमन सां पढ़ण जो जेको अॼु हालात पैदा थिया आहिनि, इहा का फ़ौजी छावणी के रेंजर जो कारनामो कोन अथव। इन में असांजी पूरी हिकिड़ी जनरेशन जेको आहे क़ुर्बानियूं ॾेई करे उन्हनि इदारनि खे पुरमन ठाहियो। पुरमन हुजण जे नतीजे में असांजा ईंदड़ नस्लुनि खां इहो तालीम मुंतक़िल करण जो सिलसिलो जारी आहे। मां इहो माना अफ़सोस करणु थो चाहियां, काल जा हीरा अदा 1 यूनिट में इलाही सारा माण्हू आया, क़ुर्बानियूं ॾिनूं, शाइर अदीब, हिकिड़ी क़ौमी तहरीक हुई। पोइ भुटे साहब जे ज़माने में छा थियो? उन्हनि खे सभु हलिया विया सरकारी नौकरियुनि में। भेण मेहता बि चयो, हुनजो पंहिंजो एक्सपीरियंस सर्विसिस में रही आहे। यूनिवर्सिटी में असां मैडम मेहताब के शागिर्दनि खे इंटरनेशनल रिलेशन जेको पढ़ाईंदे बि ॾिठो ऐं पोइ कामोरी कुर्सी ते वेहंदे बि ॾिठो आहे। हुनजा पंहिंजा बि एक्सपीरियंसिस आहिनि त हुन कीअं कीअं ॾिठो आहे। त उहे जेके माण्हू शाइर अदब तख़लीक़ कंदा हुआ, जनरल ज़िया जी मज़ामत जो त पोइ दौरु आहे, पर अयूबी आमिरियत में 1 यूनिट जे ख़िलाफ़ु भुटो साहब आयो, सभु कामोरा थी विया। कामोरनि खां पोइ को किरदारु, को कमु, को कुझु, सिंधी सोसाइटी खे को अपलिफ्टमेंट लाइ को किरदारु, पटेवालो घर उनजो ड्राइवर, फैसलाबाद जो घर ते चौकीदार पठान,
बोरची बंगाली, नौकरी लाइ को सिंधी वञे जवाब। ऐं पोइ जेके बि दुनिया थी, कंहिंखे अपॉइंट कयो, कंहिंखे मौक़ा ॾिना, पोडकास्ट में कीअं थियो, स्टील मिल में कीअं थियो, PI में कीअं थियो, इहे सभु उन ई नस्ल जे हीरोनि जा कारनामा आहिनि जेके पाण भोॻियूं पिया। 1 यूनिट जी तहरीक जो फ़ाइदो वठी नौकरियुनि में आया, भुट्टे साहब प्रोमोट कयो उन्हनि खे। भुट्टे साहब जी हाणे आला पाए जो हिकिड़ो ज़हीन इंसानु हो, अवामी लीडर हो, पर उनजे सियासत ते हज़ारे सवाल उथारे सघनि था, पर हुनखे इहो फ़नोद उन माण्हुनि खे मुतासिर कयो। शेख हयात जहिड़ा माण्हू भुट्टे साहब खां मुतासिर थिया, ॿिया त हाणे कुझु न, जेके जेल विया, अज़ाब भोॻियूं, सभु कुझु कयूं, मुतासिर थिया, उहे विया। त हाणे सवाल इहो आहे त जीअं असीं चऊं था, पोइ उन्हनि माण्हुनि खे अकाउंटेबल केरु ठाहींदो? असां ॿियनि खे गारियूं ॾियूं था, फलाणो करप्ट, फलाणो करप्ट, फलाणो। आउं आहियां हारी जो पुटु, अॼु मां जेकॾहिं 20 करोड़ जे बंगले में डिफेंस में रहां ऐं 5 करोड़ जी कार में चढ़ी घुमां, त मूं वटि जस्टिफिकेशन त हुजणु खपे न। मूंखे तव्हां पघार मुंहिंजी 50,000 महीने जी, लख रुपयो पघार खणण वारो अॼु 20 करोड़ जे बंगले में थो रहे, ज़रियो 20-50,000 में। उन ज़माने में माण्हू ॿार पढ़ाईंदो, हर कंहिंखे 2 ॿार आहिनि, 2 ॿार उन्हनि खे पढ़ाईंदो, नौकर जी पघार ॾींदो, गाॾी जो तेल विझाईंदो, पंहिंजो अनमानी खाईंदो। किथां आया पैसा? जेके माण्हू कुझु न कयो, अमर जलील वेठो थो फ्लैट में ज़िंदगी गुज़ारे पियो। त सवाल इहो आहे त पाण ॾे बि ॾिसणु खपे। ही जागीरदार, असां सियासत में आहियूं न, 80 खां वठी अज़ाबनि जे बिले, बहिराड़ी जो जंग 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 जंग, चपो चपो असां रुलिया आहियूं। ही जेके अॼु भोतार आहिनि न, सरदार, मीर, पीर, भोतार, अॼु दुबई में महल, अॼु अमेरिका में महल, अॼु साईं मुंहिंजा लंडन में महल, सरे महल, सभु महल बि माना ही जेका बर्तानिया जी जेका राणी आहे, इन खां वॾा वॾा सुठा महल ठाराया अथनि, ख़ैर सां आहिनि। असां 80 खां अॻु में उन में वेंदा हुआसीं बहिराड़ियुनि में, उन्हनि जूं जेके ओताकूं हुयूं 4-4 फुट जेको आहिनि, उन्हनि खे कलर खाई वियो, उन्हनि जी दीवारुनि जा छोॾा पिया किरंदा, त उन्हनि में एतिरी बि उहा सख़्त कान हुई जो उन्हनि खे प्लास्टर कराए सघनि। मंज़ूर वसाण साहिब जो चोचो थोरी फोटो हलियो, शहीद फाज़िल राव वेंझे पियो, मंज़ूर वसाण जे मथां पाणी पियो हारे जेल में। त सवाल इहो आहे त उहे सभु जागीरदार, उहे वॾेरा, इहे सभु आम माण्हू आहे। उन ज़माने में थोरी इज़त वक़ार हूंदी। हिकिड़ो जागीरदार इब्न जागीरदार इलेक्शन विढ़ंदो हो, इलेक्शन जो ज़मानो पंहिंजी इज़त रखण लाइ 500 एकड़ ज़मीन या गिरवी रखंदो या 200 एकड़ खपाईंदो, त इलेक्शन विढ़ंदो, जीअं इलाइक़े में मुंहिंजी इज़त क़ाइमु रहे, मुंहिंजी इज़त ख़राबु न थिए, ॿियो कोन अची वञे। हाणे त उन्हनि खे एतिरा पैसा आहिनि, सॼो मुआशिरो विकिणी छॾनि, उहो ख़रीद करे छॾनि, त उन्हनि खे परवाह कोन्हे। त ही जेका बि करप्शन आहे, उन में सॼो सिंधी समाज जो हर परत, हर तबिको पंहिंजी पंहिंजी शिकिल में इन्वॉल्व रहियो आहे। मुशर्रफ साहब जो ज़मानो आहे साईं, मुशर्रफ साहब आयो, हाणे MQM केरु नथो सुञाणे MQM खे, जंहिं असांजे बच्चनि खे कुठो, कराची में 6 महीननि जी मासूम सैरिश, उहा बि उनजी दहशत खां महफ़ूज़ कान हुई। डॉक्टर इंजीनियर चूंडे मारियऊं। 88 जे ज़माने 90 जे ज़माने में जंहिंखे यादि आहे, को फ्लैट में रहंदो सिंधी, त उनजे घर ते ॻाढ़ा किरास आयाऊं, त घर ख़ाली करियो, ॿिए ॾींहुं लाश घटी में पियो हूंदो। उहे माण्हू मुशर्रफ जे ज़माने में इशरत इबाद गवर्नर थिए थो, वज़ीर थियनि था, मुशर्रफ उन्हनि खे अच्छे कारे जो मालिक करे थो, अरबाब रहीम जहिड़ो हिकिड़ो माण्हू वज़ीर आला करे डिफेक्टो हाकिम ठाहे थो। उन वक़्तु उनजी ख़िदमत में केरु वेठा? कहिड़े माण्हुनि मुशर्रफ जे इन्हनि ख़िदमतगारनि खे बहिराड़ियुनि में यूनिट पे खोलाए ॾिना MQM वारनि खे? कहिड़नि माण्हुनि 90 ते वञण में शर्मिंदगी महसूसु न थिए कई? वज़ीरनि खे भिक्षा जा चकर ते काठराया ऐं पड़ ते चाढ़ाया, उहो केरु माण्हू आहे? क़ौमूं पंहिंजे
कैरेक्टर वकार सां जीअंदियूं आहिनि, गैरतुनि सां जीअंदियूं आहिनि। कंहिं नौकिरी, कंहिं टोकरी, कंहिं मार्शल आई, कंहिं फलानी प्रमोशन जेके माण्हू, उहे ई माण्हू अॼु ज़रदारी जे पोयां कतारूं कए वेठा आहिनि। उहे ई माण्हू 90 ते हूंदा त मूंखे फलानी पोस्टिंग ॾियो, ही ज़मीनूं मलीर जूं तव्हांखे 40,000 एकड़ ज़मीनूं मां कढी थो ॾियां, 20,000 एकड़ क्यामाड़ी में कढी थो ॾियां, 10,000 एकड़ तव्हांखे मां फलाणे हंधि कढी थो ॾियां। ईअं समूरा माण्हू कतारुनि में, ऐं पोइ ईअं कचहरी में छा थींदो, यार छा बि चओ MQM लाइ, ॻाल्हाइण जा ॾाढा महज़ब आहिनि। असां बि कचहरी में नेकियूं कंदा हुआसीं हुननि जा, साईं कमु वञो न ऑफिस, वाह जो डिसिप्लिन अथनि, वाह वाह सुभाणे अलाह। पोइ ईअं वेठा कचहरियुनि में। पोइ जेको अॻे असां सिंधियुनि माण्हुनि लाइ गार बनियल हो MQM जो नालो, असां पंहिंजे ॿाहिराड़ी ऐं ॻोठनि में झंडा हणी MQM जा जी अल्ताफ़ जा पिया तराना ॻाईंदा हुआसीं। उहो इन जे करे जो बादशाही उन्हनि वटि हुई, मुशरफ जो राज जो, मुशरफ उन्हनि जो चाचो मामू लॻंदो। त बाबा क़ौमूं पंहिंजे कैरेक्टर सां ज़िंदा रहंदियूं आहिनि। केरु कंहिंखे वणे थो, केरु कंहिंखे नथो वणे, उनखे विसारे छॾियो। क़ौमी किरदारु छा आहे क़ौमुनि जो, मां चवां थो पूरी ज़िमेवारी सां, सिंध जी बर्बादी जो जेको बुनियादी ज़िमेवार आहे न, सिंध जो जागीरदार तबिको आहे, पीर तबिको आहे। तव्हां मां जेको मिडिल क्लास माण्हू, विचोले तबिके जो माण्हू, पोरियत माण्हू, जेको बि जागीरदारनि वॾेरनि जो साथारी आहे, उहो सिंध जो दोस्त न आहे। मां त फतवा लिखी ॾियां। अदा महिरबानी, ताड़ियुनि खे छॾियो, मां ताड़ियूं पसंदि न कंदो आहियां, महिरबानी। जागीरदार पीर अञा जागीरदार खां हिकिड़ी पोई डिग्री आहे। पाण ज़रदारी साहब आहे न, पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे, मुल्क जो सदर रहियो, बेनज़ीर साहब जो घर वारो आहे। चौक ते बि पाण तकीर करे अलाए जेको वणेसि चई वेंदासीं। पीर साहब पागारो आहे, क़ाबिल इज़त आहे, पर उनजे कंहिं सियासी किरदार ते पाण चौक ते तकीर कयूं, घर पुॼंदासीं कोन, उन हुर हेॾो कुआड़ी खणी अची कंध लाहींदो, ख़बरदार तूं वरी असांजे पीर साहब जे ख़िलाफ़ थो ॻाल्हाईं। त हू त अञा हिकिड़ी डिग्री पोइ ते इहा ॻाल्हि। सॼी सिंध में ईअं हथरादा पीर ठाहे माण्हुनि खे कैदी ठाहियो वियो आहे। हिकिड़ो पीर हुकुम करे, हज़ारे मुरीद, घणियूं गादियूं ठही वियूं आहिनि। असां लिखियल पढ़ियल माण्हू, उहे उन्हनि जे वेठा आहियूं हुजरे में, त इन पीर खां को सख़ा मिलंदी ऐं को बरकत थींदी। मां माफ़ी सां चवां थो, को अक़ीदे परस्त आहे रखे थो, मां माफ़ी वठां थो कंहिंखे दिली तरह तकलीफ़ थिए, पर इन सॼी पीराणे सिस्टम में जेको इहो जोड़ियो वियो आहे, माण्हुनि खे ज़हनी ग़ुलाम ठाहियो वियो आहे। अॼु साईं मल्हा सरदार, सूमरो सरदार, मंगी सरदार, भटी सरदार त बरोच ज़ातियुनि में हूंदा, सरदार ॿुधंदासीं फलाणो साहब। हाणे माना सभु ज़ात बिरादरी ते क़ौमी मुआशिरो छुटो, सिंध जा क़ौमी हक़ छुटा, सिंध छुटो। हाणे कॾहिं ॾहरकी जो हक़, ॾहरकी हेतिरी गैस थी पैदा करे, ठटे जो हक़, कराची समुंड तो हेतिरा पैदा करे। हाणे असां माना ज़ातियुनि में, शहरनि में सिंध जे क़ौमी ॿधी खे टोड़े तबाह करे ऐं पंहिंजे वजूद खे पाण मिसारे रहिया आहियूं। ग़ैर महसूसाती तरह असांखे ख़बर कोन्हे, ऐं उहो सभु इस्लामाबाद मां थिए पियो ऐं असीं उन्हनि जा पघारदार आहियूं, पंहिंजो कम खे लॻा पिया आहियूं ग़ैर महसूसाती तरह। इन करे सियासत, मुआशिरो ऐं क़ौमुनि जी बका ॾाढी तल्ख़ आहे। बिरोई साहब चयो, मोहम्मद अमीन आलम बिरोई साहब, मुंहिंजो 2-3 दफ़ा इंटरेक्शन थियो, इंताईं पढ़ियल गढ़ियल क़ाबिल माण्हू आहे, पर हाणे सिंध भॻत, सिंध दोस्ती वारा जेके हिन जे अंदरि में आऊं ॾिसां पियो अहसासात, त मूंखे फील थिए थो सुभाणे परीहं असां गॾु झंडा खणी हिकिड़े रोड ते बीह वेंदासीं। लॻे ईअं थो मूंखे। इलाही अहिड़ा दोस्त साथी आहिनि, मिडिल क्लास ई आहियूं असीं बुनियादी पोरियतनि में हारिंदा ॿार आहियूं। असां उन मुआशिरे मां उभरी महिनत करे पंहिंजो सियासी सफ़र तइ कयो आहे। असांजी बका इन में आहे त असां जागीरदारनि जे मुक़ाबले में सिंध में हिकिड़ो मज़बूत पार्लियामानी महाज़ ठाहियूं। 4 मार्च जे हीरनि सां बि वफ़ादारी न जी, उहा शागिर्दनि जी कुर्बानी जेका ज़िया अमरियत, मुशरफ अमरियत में, उन सां वफ़ा इहो आहे। इलाही सारा शहीद थी विया आहिनि। मां चवां था सिंधे खाते जा शहीद ॿुधायो, ही चङा भला पढ़ियल गढ़ियल माण्हू 10 माण्हुनि जा नाला कोन ॿुधाईंदा।
जेकॾहिं तइदाद ॻणिबो लिखिबो पने ते त 100 में अॼु नौजवान ॿारनि असांजे सिंध जे ॿारनि पंहिंजूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अॻे चमाट गिल ते लॻंदी हुई त वॾो वॾो शोर मची वेंदो, हींअर टॉर्चर सेलनि में चिचिरजी 20 सालनि जा मासूम ॿारड़ा ग़रीबनि जा टॉर्चर सेलनि में चिचिरजी उन्हनि जा चहिरा सुञाणप खां गुमनि, उहे लाश असांजे घरनि में अचनि था। माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे, माण्हुनि जे कन ते जूम नथी सुरे, तकलीफ़ ई नथा महसूसु कनि त हींअर तमामु धरती ते वॾो अज़ाब आहे, वॾी मुश्किल आहे। असां दुबण में फाथल आहियूं, उन दुबण मां निकिरण जो वाहिद रस्तो आहे पढ़ियल। चए त कॉम्प्रेस खटियो नथा। अदा वोट त तुंहिंजे हथ में, इहो कंहिं चयो, कहिड़े दोस्त चयो? अब मोराई साहब चयो माफ़ी सां, अब कॉम्प्रेस त खटियो नथा। अदा वोट तव्हांजे हथ में, तव्हांजे में, तव्हीं त कॉम्प्रेस खे वोट ॾियो, भला जेके 300 ॼणा आहियूं उहे त वोट ॾियो। वोट खां अॻु में तव्हीं तय था करे अदा कॉम्प्रेस खटींदा कोन, इहे बेकार आहिनि। हर उहो वोट छो ज़ाया कयूं? पोइ खटींदो त वॾेरो, जंहिं वटि इस्लामाबाद आहे, एस्टेब्लिशमेंट, पैसा आहिनि, ताक़त, 5 करोड़ ख़र्च करण जो तमाशो, खटींदो उहो, हारियो पुट छो खटे? पर ज़रूरी आहे पंहिंजे बका जे लाइ त उनखे चैलेंज कयो, कमज़ोर पोज़ीशन में चैलेंज कयो। अॼु कमज़ोर आहियो, 5 ॼणा आहियो, सुभाणे 500, ॿिए ॾींहुं 5 लख, टे ॾींहुं 5 करोड़। असीं तब्दील थींदासीं पंहिंजी क्वालिटी में, पंहिंजी क्वांटिटी में, पंहिंजे किर्त में, पंहिंजे किरदार में। ऐं हिकु ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहुं इन जाबरनि ज़ालिमनि खे शिकस्त ॾेई ॻिची खां झले हेठि केराए ही सिंध जे वर्किंग क्लास जे माण्हुनि खे यूनियन काउंसिल खां वठी असेंबली जे ऐवान ताईं पुॼाईंदासीं। जे इहो नथा करे सघो त असेंबली जो तमाशो तव्हां ॾिठो। 70 में असेंबली में घणा गैर सिंधी हूंदा? जेकॾहिं मुहाजिर खातो ॻणियूं आहिनि उहे सिंध जा उर्दू ॻाल्हाईंदड़, सिंध जा मुस्तक़िल शहरी, पर JUP ऐं जमात इस्लामी जा 4 मेंबर। हाणे ॻणियो असेंबली जो तइदाद, पोइ उते कानून साज़ी ॾिसो, पोइ उते किर्त ॾिसो ऐं गुंडागर्दी ॾिसो। जे ही बहरिया टाउन, इहो DHA, ही सभु मुसीबतूं जेके ज़रदारी ज़मीनूं विकिणी सिंध में ही कॉलोनाइज़ेशन करे पियो। कॉलोनाइज़ेशन, न्यू कॉलोनियल जेको ही सिस्टम आयो आहे, तव्हांखे ख़बर न आहे, तव्हां कॉलोनाइज़ थींदा वञो, अक़लियत में थिया। इहे सभु आबादियूं जॾहिं शिफ्ट थींदियूं त तव्हांजी असेंबली में अक्सरियत न हूंदी, तव्हां वतन जा मालिक न हूंदो, वज़ीर आला तव्हांजो ॿोली ॻाल्हाइण वारो कोन हूंदो, राइट टू रूल सिंधियुनि जो ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं इन्हनि समूरनि शयुनि खे सम्झो था त महिरबानी करे पढ़ियल ॻढ़ियल क्लास वहम मां निकिरो, ख़ौफ़ मां निकिरो, विसवसन मां निकिरो ऐं नंढियूं नंढियूं कामयाबियूं बि ॻणियो। जिते असांजूं हज़ारे नाकामियूं आहिनि, कमज़ोरियूं आहिनि, ही ॿेटनि जो इमरान ख़ान ऑर्डिनेंस आंदो, इन ख़िलाफ़ु केरु विढ़ियो? कंहिं इमरान ख़ान खे मोटण ते मजबूर कयो त ॿेट असीं तोखे न ॾींदासीं। इहे मलान जूं जेके वेठा आहिनि इब्राहिम हैदरी में, हिते एतिरा ॿार, ही मायूं वेचारियूं पेर में चपल हुई न हुई, असां उते ॿेटनि ते वियासीं, उहे औरतूं जंहिं जवान मर्दी ऐं हिमत सां उनखे इमरानी आमिरियत खे ललकारे रहियूं हुयूं। ऐं हीअ जेके प्रेस क्लब जा ऐं गवर्नर हाउस जा मैदान जेके सिंध जे औरतुनि मर्दनि भरिया, इमरान ख़ान मोट खाधी, ॿेट बचायासीं। इहा सिंध जी बका जी हिकिड़ी नंढी कामयाबी कान्हे? छो न ॻणणु खपे, छो न फ़ख़ुरु करणु खपे? जॾहिं रहमान मलिक जेको ज़रदारी जो वज़ीर दाख़िला हो, गवर्नर हाउस में वेही इशरतुल इबाद सां इहो ॿिटो निज़ाम जेको आंदो हुई सिंध जे अंदरि, ॿिटो निज़ाम माना सिंध खे अमली तरफ़ 2 अध करण वारो जेको, उन निज़ाम खे असेंबली में कानून पास थी वियो, उन निज़ाम खे कंहिं हिननि खे मोटायो? इहो त तारीख़ लिखे न। महिरबानी कयो बाबा, पंहिंजे कमज़ोरियुनि खे बि यादि करियो, पर पंहिंजी ताक़तुनि खे बि यादि कयो। जॾहिं इन्हनि सभिनी खे गॾे एनालाइसिस कंदो त तव्हांजो शानदार मुस्तक़बिल तव्हांजो इस्तक़बाल कंदो। मां तव्हांजो शुक्रगुज़ार।